अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 20 ऑगस्ट सैटरडे। तक़रीबन 10 थियण वारा आहिनि। सुराण स्कूल हली वई आहे। कल्ह बारिश जे करे हुनजी मोकल ई तो आहे घर में ई। अॼु उहा स्कूल हली वई आहे ऐं हिन महिल ज़हरा सफ़ाई करे वई आहे। थांव थी धोई बीठी, हुनखां पोइ हली वेंदी। ऐं हिते मां कल्ह जेके इहे प्लांट्स पोखिया ऐं हिन कुंड जी कुझु न कुझु थोरी घणी सफ़ाई कई, काठियूं वाठियूं हटायूं त इहो काफ़ी हाणे साफ़ु सुथिरो ऐं भरियल थो लॻे। जेसिताईं वरी इहे नवां प्लांट्स जेके मूं शिफ्ट कया इहे वॾा थियनि। ऐं कल्ह मां तव्हांजी कुझु 2 क्लिप्स रिकॉर्ड कयूं, उहे तव्हां सां शेयर थी कयां, उहे तव्हां ॾिसी वठो। बाक़ी घर जे अंदरि इलाही सारा कम आहिनि, सो इंशाअल्लाह अॼु हिकिड़ो भरपूर ॾींहुं गुज़ारींदासीं यकीनन। अलाह साईं ख़ैरु करे। झुड़ आहे हिन महिल बि, मींहुं वसियो कोन्हे पर बिल्कुलु झुड़ आहे, उस जो नालो निशान कोन्हे। ऐं बसि हाणे बरसातूं ख़ैर जूं ख़तमु थियनि त कुझु इंसान होश में अचनि। असां त वाक़ई जेको आहे बसि नाशुक्र आहे, न कजे मींहुं न वसंदो आहे तॾहिं बि असां परेशान हूंदा आहियूं। मींहुं एॾो थो वसे जो हाणे असांजी बर्दाश्त ख़तमु थी वई आहे। सो अलाह आराम कंदो। अॼु फ्राइडे ते मां सुबुह जे टाइम ते ई कमु करे रही आहियां। हिते ही कूंडियूं मां पोइ हिते करे छॾियूं आहिनि। हितां मां काठियूं जेके सुकल लॻल हुयूं उहे हटाए उछलाए छॾियूं। ऐं हिन में मां हिकिड़ो खॾो करे चुकी आहियां ऑलरेडी। कुझु अहिड़ा प्लांट्स जेके नंढी कूंडीअ में हाणे नथा बीहनि, जीअं मिसाल जे तौर ते हे आहे, हिनखे मां हिते ऊंधो कयो आहे। असल में हे हिन प्लास्टिक जे कंटेनर में विधल हो ऐं हिन प्लास्टिक जे कंटेनर खे मां रैप कयो हो हिन कपिड़े जी चोटीअ सां। सो इहो थी वियो ॾाढो मेरो। त हिनखे मां जीअं कढियो जो त हे आराम सां ऑटोमेटिकली खुली आयो। हाणे मां हिनखे वापसि जेको आहे हिनखे बॉटल जो जेको हाफ़ आहे हिनखे बि साफ़ु कंदमि, हिनखे बि चङी तरह सर्फ में धोईंदमि ऐं पोइ मां जेको आहे वराए हिनखे रैप कंदमि हिन ते। इन जी मां वीडियो ऑलरेडी ठाही हुई पर उहा वीडियो जेका आहे धुंधली हुई, मूंखे उन महिल मैनेज करणु न पियो अचे, त उनजी वीडियो जी क्वालिटी जेका आहे एॾी सुठी कोन्हे। हीअ ॾिसो, बिस्मिल्लाह। सो हे 2 हथनि सां कमु करिणो पवंदो, करे वठां। हे हिन में हणी छॾियमि ऐं हिनखे पोइ हिते सेट बि कयो आहे। हिन ॿी कुंडीअ में हाणे वरी मां खॾो कयो आहे ऐं उन में मां हे हणंदमि, छो त हे हिन में नथो बीहे हाणे। त हिनखे बि हिन मां कढां थी ऐं हिनखे हिन ॿी कुंडीअ में सेट कंदमि। हे ॿियो बि हिन में हणी छॾियमि पर हे ईअं झुकी चुका आहिनि, हिननि जो शेप जेको आहे ईअं थी वियो आहे, सिधा नथा थियनि। सो हाणे अलाह करे हिन डीप कुंडीअ में आहिनि त आराम सां थोरी हिननि जी पाड़ जीअं वॾी थींदी त थोरो जान अची वेंदी हिननि में। प्लस हे मुंहिंजा अलाए कॾहिं खां आख़िर आहे हिते तबाह थी विया आहिनि। हिननि झिरकियुनि खे त मोली सम्झिजे हाणे कंहिं कम जूं न आहिनि। सो हे 2 खणां थी, शेड में थी रखां त जीअं थोरो सुकंदा त मां लॉक केॾियूं हिननि में किवलियूं पइजी वियूं आहिनि। थोरो शेड में करे थी छॾियां त जीअं सुकी वञनि। हीअ सफ़ाई मां फ़िलहालु कोन कंदमि। हे बॉल बि कुंडियुनि जे अंदरां मां निकितो, हे सभु हिते एज़ इट इज़ छॾियां थी। हिनखे खणां थी छो त मां हिनखे धोईंदमि ॿिन्ही शयुनि खे। पहिरियों त मां हिनखे ख़ाली पाणीअ सां धोतो, ॿिन्ही शयुनि खे, हिन रसी खे बि ऐं हिन कंटेनर खे बि। ऐं हाणे मां हिन में थोरो सर्फ विझी हिते ई किचन जे सिंक में ई भिॼाए छॾियो आहे ऐं थोरी देरि छॾे थी ॾियां, उनखां पोइ मां हिनखे धोईंदमि। चङो टाइम ॿुधायो छा थियो आहे? 1:10। अच्छा, ॾाढो सवेर मां तकड़ में लंच तयारु कयो आहे। अॼु मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजी भाइटियूं हिते आहियूं
त मुंहिंजे भाउ चयो ॾाढी बुख लॻी आहे, सो अधु थोरी घणी तयारी त मुंहिंजी थियल ई, बाक़ी जेको आहे मां अफ़रा तफ़री में। हा छो बदनामी जी कहिड़ी ॻाल्हि आहे खाए न सभु था बाबा, हूअं त असां 2 बजे खाऊं हा या 3 बजे, हूअं असां 2-3 बजे खाऊं हा न। सो मां तकड़ में पचायो आहे पालक दुपला ऐं हीअ तरियल मच्छी ऐं पटाटा जूं टिकियूं, चणनि जी दाल ऐं मानियूं। सो न इहे सभु रेसिपीज़ तव्हांखे मिली वेंदियूं मुंहिंजे चैनल ते, सवाइ पालक जो पुलाव मां इन जी रेसिपी न अपलोड कई आहे अञा। सो ठाही बि न आहे वीडियो, सो कंदमि त इनशाला मां तव्हां सां शेयर कंदमि। हिन महिल थिया आहिनि 6:45, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मंझंदि वारो काफ़ी सारो खाधो हिते बचियलु पियो आहे। ऐं हीअ सुराण हिते हिकिड़ो गिलास चांवर भिॼाया आहिनि, इन्हनि जो मूंखे छा पचाइणो आहे, इन्हनि जी मां पचाईंदमि ताहिरी। नमाज़ खां पहिरियों मां हिते गुड़ जेको आहे पाणी में विझी ऐं हल्की बाहि ते रखी वई हुयमि। मुंहिंजूं 2 भाइटियूं ख़ैर सां घर में आहिनि ऐं असां उन्हनि सां इंजॉय कंदासीं। मंझंदि जो असां कचहरी बि कईसीं इलाही ऐं उनखां पोइ ख़ूब निंड बि कईसीं। ऐं राति जो जॾहिं मुंहिंजो भाउ पंहिंजे ऑफिस खां वापसि वेंदो, ज़ाहिरा हुननि जी ड्यूटी जेका हूंदी आहे देरि ताईं हूंदी आहे, त पोइ हिननि ॿिन्ही खे वरी वठी घर वेंदो। त मां राति जी मानी लाइ इहो बि कुझु जेको मंझंदि जो पियो आहे इहो बि हूंदो ऐं कुझु न कुझु मां अलॻि बि पचाईंदमि, जंहिंमें मां हिकिड़ो त मिठा चांवर थी पचायां ताहिरी ऐं ॿियो त ॾिसां थी मानी वानी फ्रेश पचाईंदमि। सो हे पिस्ता बादाम किशमिश जेको ज़रूरी आहे कुझु न कुझु हिन ताहिरी में विझण जे लाइ। ऐं हीअ रेसिपी बि मुंहिंजी अवेलेबल आहे मुंहिंजे चैनल ते। सो हिन में तक़रीबन गुड़ जेको आहे ॻही वियो आहे, हिन जी बाहि बंदि कंदमि ऐं वधीक जेको आहे तव्हां हिन रेसिपी वीडियो में ॾिसिजो। सो मां हिते कुझु न कुझु राति जे खाधे लाइ थोरी तयारी कंदमि। हिन महिल असां 3 पहिरीं जी सांझे जी नमाज़ पढ़ी छॾी आहे ऐं हिते मज़ेदार ताहिरी जेका तयारु आहे। असां खाऊं था हाणे राति जी मानी ऐं मंझंदि वारो खाधो इनफ हुयो। तारिक आसफ़ा बि घर में न आहिनि त असां 4 ॼणियूं आहियूं ऐं मुंहिंजूं इहे शहज़ादियूं जेके आहिनि हिते मां वटि राति गुज़ारींदियूं, त असां हाणे खाऊं था मानी। सो मंझंदि वारो काफ़ी हुयो खाधो, त मां सोचियो त सिर्फ़ु हे चांवर ई मुंहिंजे लाइ ताहिरी जेका आहे इनफ थींदी। सो असां हाणे कंदासीं इंजॉय ऐं मां ॾिसां थी हिन खां पोइ मां छा थी रिकॉर्ड करे सघां। ॿियो को क्लिप मूं वटि शेयर करण लाइ हूंदो न हूंदो कुझु ख़बर न आहे। फ़िलहालु पहिरियों असां डिनर जो जेको आहे मज़ो वठी वठूं। सो मां त सिर्फ़ु खाईंदमि ताहिरी, तव्हांजी मर्ज़ी आहे ॿियो तव्हां छा बि खाओ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बसि मिड़ई गुड़ वारा चांवर आहिनि त थोरी मां बि खाई लहे कंदी आहियां, छो त कची खंडु न आहे। ऐं तव्हां मूंखे ॿुधाइजो 2 ॼणियूं त कीअं थिया आहिनि। ख़ुशबू में ई एॾी सुठो यम यम। ईशल खे त लॻंदो पुलाउ ॾाढो वणी वियो आहे। ईशल मां इनशाला मां जल्दी ॿीहर स्पेशली इहो ठाहे करे मां हिन जी वीडियो जेका आहे शेयर कंदमि, छो त यकीनन मूंखे पक आहे त अॼु ॿिया बि कुझु माण्हू चवंदा त हिन जी रेसिपी ॿुधायो। सो इनशाला जल्दी मां अपलोड कंदमि। मच्छी बि खण न, या न त तव्हां 2 ॼणियूं इहो हिकिड़ो पीस अधु कयो। असां सभु डिनर करे खाई पी वांदा थी ऐं हाणे वेठा आहियूं टीवी इंजॉय था कयूं ऐं मां तव्हांखां हिन ब्लॉग मां मोकिलायां थी। अलाह से तव्हां सभिनी ख़ुशि रखे, शाद आबाद हुजो। इनशाला वरी मिलंदासीं अॻिली कंहिं बि व्लॉग में। वाइदो नथी करे सघां, इरादो सुभाणे जो आहे पर ख़बर न आहे। सो तेसिताईं अलाह वाही।